जी बिल्कुल, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जीअं शिकारपुर में जेको आहे तो गर्मी में इज़ाफ़ो थी वियो आहे। शिकारपुर शहर में जेको आहे तो गर्मी जो पद जेको आहे 45 खां 48 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो पियो वञे। एसएसपी शिकारु मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतुनि ते आज़ादी दर चौक ते जेको आहे तो हीट स्ट्रोक जेको आहे तो कैंप लॻाई वियो। अचो त चेहरे सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चऊं। ही ज़िलई इंतज़ामिया खे बि हिन पासे तवजो करणु खपे। कुझु ॾींहं पहिरियां म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर हिकिड़ो तमामु सुठो स्टेप वरितो घंटाघर ते जेको आहे सो उन्हनि हीट स्ट्रोक जे हवाले सां ऐं हीट व्यू जे हवाले सां पाणीअ जी कैंप हई हुई, सबील कैंप हई हुई, पर उहा हिकु ॿ ॾींहं खां पोइ जेको आहे सो वाइंड अप थी वई। पर हे तव्हां ॾिसो था लिंग साढ़ींदड़ जेको आहे सो गर्मी आहे, जिते 58 48 49 ऐं 46 प्लस टेम्परेचर रहे थो। त उन सूरत में हिते शहर में जेके मेन सिटी एरिया आहे, पूरे डिस्ट्रिक्ट खां माण्हू जेको आहे सो हिन शहर में अचनि था पिया, न सिर्फ़ु शहरी पर ॿाहिरियां माण्हू घणा अचनि था पिया। ज़िले इंतज़ामिया खे बि गुज़ारिश आहे त उहे बि अहिड़ा इक़दाम वठनि जीअं मुसाफ़िर माण्हू आहिनि। बाज़ार जो एरिया आहे, तमामु गहमा गहमी आहे ऐं गर्मी बि आहे हद खां वधीक। हिन वक़्तु बि हाणे शिकारपुर में 45 सेंटीग्रेड खां मथे जी गर्मी आहे। त उन्हनि जायुनि ते पाणीअ जूं अहिड़ियूं कैंप लॻणु घुरिजनि। शहर में हाड़ जहिड़ी गर्मी आहे जेकी 50 सेंटीमीटर खां मथे आहे, जिन करे माण्हुनि जो ॿुसट में साह मुंझे थो। ही मेन चौक आहे, जेके 4-5 रोड मिलनि था मेन सिटी जा, उनजे करे कैंप लॻाई वई आहे थधे पाणी जी ऐं थधे शरबत जी, त जो माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघूं। जे अहिड़ी गर्मीअ में पुलिस उन्हनि सां सहकार करे सघे, जे भाईचारो ऐं हिकिड़ो ताउन बरक़रार रहे सघे। अहिड़ी गर्मी आहे, 50 सेंटीग्रेड खां मथे गर्मी थी हले उत्तर सिंध में। सो उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके जेके सबीला आणनि था, तव्हांजे चैनल जे तवसुत सां असां चऊं था त ख़ुशूसन ज़िले काउंसिल वारा, म्यूनिसिपल वारा, सिविल हॉस्पिटल वारा, उन खां अलावा असांजा ॿिया जेके बि इदारा आहिनि, एजुकेशन वारा दोस्त बि फारिग आहिनि। अगरि उहे सभु बि दोस्त ईअं सबीलूं हणनि बटन मेन स्पॉटनि ते, त ॾाढी भलाई थी वेंदी। जी अवां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, शहरनि जो चवण तो ज़िले इंतज़ामिया खे बि घुरिजे त उहे मुख़्तलिफ़ शहर जो जेको आहे अहिड़ियूं जेका हीट स्ट्रोक जेके कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। कैमरा में नवीद सुमरो सां गॾु वसीम अख्तर संजराणी, धरती टीवी न्यूज़ शिकारपुर।